अस्सलाम वालेकुम दोस्तों, सोप सीरियल मोहब्बत जे बाग जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। इन जी सभिनी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में मुझेरी सख़्तु परेशान हूंदो ऐं चवंदो त ॻोठ में बाक़ी चंद माण्हू बचा आहिनि, बाक़ी सभु हलिया विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उते मुझेरी खे पंहिंजी घरवारी बाई चवंदी त जेको आहे सो मुझेरी उतो तमामु जल्दी हलो होॾऊं। जेको आहे सो माई ढकणी जी तबियत सफ़ा नाज़ुक थी चुकी आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तंहिंखां पोइ जेको आहे मुझेरी उते ढकणी खे पुछणु वेंदो त ढकणी चवंदसि त असांजो बुखुनि ते ई हाल थियो आहे। जेको बि पाड़े मां या किथां बि कुझु बि मिलंदो आहे त उहो मां खणी पंहिंजे धीउ खे ॾींदी आहियां। पर उन खां पोइ मुंहिंजी हालति हाणे हीअ थी आहे ऐं मुझेरी सख़्तु परेशान थी वेंदो। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खड़पील बि ॻोठ मां वञण जी तयारी कंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खड़पील चवंदो हाणे हिते सभई असां सां बेरुखी सां था ॻाल्हाइनि, केरु असां सां मुंहुं ॾेई ॻाल्हाए कोन थो। हाणे हिते उहे मोहबतूं रहियूं न आहिनि त असां हिते वेही छा कयूं। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खड़पील वञण जी कोशिशि कंदो, पर हाल मुझेरी हुनखे रोके छॾींदो ऐं मुझेरी चवंदसि त कुझु चंद माण्हू बचा आहिनि, उहे तव्हां बि हलिया वेंदो त पोइ हिते केरु रहंदो। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोर जेको आहे सो परेशान घणो हूंदो त जेको आहे सो ऑफिसर मूंखे ॾिसी सलाम बि कयो, पर हाल बीठो छो न। इन ॻाल्हि ते ही तमामु घणो परेशान हूंदो। ऐं तव्हांखे ॿुधायूं त ॻोठ जा जेके माण्हू शहर वियल हुआ उहे झिझती ऑफिसर जे पोयां लॻंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उहे ईंदा नई एपिसोड में ऑफिसर खे ॾिसंदा, ऑफिसर जे पोयां झिझती पवंदा ऐं ऑफिसर चवंदो त इन्हनि खे गन मां हाणे मां कीअं फाथो आहियां। ऐं ऑफिसर उन्हनि सां सख़्तु लहजे में ॻाल्हाईंदो ऐं उन खां पोइ हू सम्झी वेंदा त ऑफिसर वॾो मतलबी माण्हू आहे ऐं हीउ जेको आहे सो उहो शख़्स न आहे जेको असांखे ॾेखारण में अचे पियो। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदा इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।